साचो सतराम पांसा संत सतराम धाम रायपुर जी इन प्यार भरी पौतर भूमि ते साए छंछर जे शुभ मौके ते अज इन सुहाने समय में उन्हीं सचे साईं जी आशीर्वाद पाइण जे लाए सदन दावन में आया है। सो अड़ी प्यार भरी घड़े में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि उन्हीं सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह छाकाणि त असां संसार में घुमंदे संसार खे ॾिसंदा रहंदा आहियूं ऐं संसार में असांखे उहो ई कुझु ॾेखारींदो आहे जेको ॾिसण में ईंदो आहे ऐं पोइ असांजी सभु हालत अमल फ़ैसिला सभु उहे ई हूंदा आहिनि जेके ॿाहिरी अखियुनि सां ॾिसंदा आहिनि। पर जॾहिं उन सचे साईं जे नाम ध्यान सिमरन ऐं उनजी रहमत सां जुड़ंदा आहियूं त पोइ असांजे अंदर जूं अखियूं खुलंदियूं यानी असांखे परोड़ पवंदी आहे त मालिक जंहिं ही जीवन ॾिनो आहे उन जेको बि कुझु बनायो आहे त उन में ज़रूर का न का ख़ूबी ऐं का न का ख़ासियत हूंदी। जेकॾहिं ख़ूबी न हुजे का चङाई न हुजे त पोइ मालिक बनाए ई न हुन बनायो आहे तो उनमें जरूर का खूबी है। संसार में का चीज चंगाई का सवाए वह होंदी नहीं। जे हिकिड़े शख्स ॿियनि सां मिली करे मंदर बनायो। मंदर ॾाढो ख़ूबसूरत हो। उते केतिरी संगत भगवान जे दर्शन जे लाइ ऐं सभु अची करे शीश झुकाईंदा हुआ। पर मंदर जी भित में पासे में उन हिकिड़ो पत्थर रखी छॾियो ऐं उहो पत्थर आए वए खां अटकंदो, कॾहिं पासे में लॻे, कॾहिं पेर में लॻे, कॾहिं थाॿो अचे ऐं पर पत्थर उते ई पियो हूंदो ऐं हर माण्हू ठोकर खाई वरी पत्थर खे ॾिसी करे हलियो वेंदो। कुझु चवंदो अंदर में, कुझु नफ़रत कंदो, कोई कुझु चवंदो, लेकिन अॻिते वधी वेंदो ऐं इहे केतिरे वक़्त खां हलंदो रहे। ऐं जंहिं शख़्स उहो मंदरु ठहिरायो उहो मथां खिड़की में वेही इहो ॾिसंदो रहंदो ऐं मुस्कुराईंदो ऐं रश ऐं संगत जे हलंदे हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो शख़्स आयो, जीअं गुज़रियो त उनखे बि ठोकर लॻी ऐं उहो ठोकर खाई करे बीह रहियो ऐं हिकदमि मंदर जे संभालीला खां पुछियो त जंहिंजो मंदरु आहे मां हुन सां मिलणु चाहियां थो ऐं हुन सां मिलियो ऐं हुनखे चयईं त हीउ पत्थर पियो आहे, जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां इहो खण। उन शख़्स चयईसि इन पत्थर त घणनि खे सतायो आहे, जेकॾहिं तूं चाहे त असां तोखे खणी करे पहुचाए बि ॾियूं। हू चवंदा बसि मां तूं पाण ई खणी वेंदुसि ऐं हू दर्शन करे पत्थर खणी करे हलियो वियो ऐं कुछ वक्त खां बाद वो शख्स वरी मंदिर में आयो ऐं उन
मंदिर जे संभालेंदड़ खे चयो त मां घर बनायो आहे, जेकॾहिं तूं हले त कुझु वक़्तु उते ॾिस त मूंखे ख़ुशी थींदी। ऐं उन शख़्स जो न्योतो क़बूल कयो ऐं जीअं मुंहिंजे घर वियो ऐं उन घर ॾेखारींदो आयो, उन घर में हिकिड़ो मंदिर बनायो ऐं मंदिर में भॻवान जी मूरत ॾिसी करे उन मंदिर वारे शख़्स चयसि, वाह वाह, जो ख़ूबसूरत भॻवान जी मूर्ति, ये किथां आंदी? अहिड़ी मूर्ति तोमां किथे ॾिठी बि न आहे जेका एतिरी आकर्षित करे, ॼण भॻवान पाण वेठो आहे। ऐं उन ॾाढी मूर्ति जी भॻवान जी श्रद्धा ऐं भाव सां साराहना कई। तॾहिं उन शख़्स खिलियो ऐं मुस्कुराईंदे चयो, इहा मूर्ति उन्ही पत्थर मां आहे जंहिंसां सभिनी खे ठोकर पई लॻी, पर मां खणी करे उन्ही खे तराशियो, उनखे बणायमि ऐं अॼु भॻवान जी मूर्ति बणी आहे ऐं असांजो शीश झुके थो। सो हक़ीक़त में जॾहिं असां उन सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं त पोइ ॿाहिरियों जीवन असांजो पत्थर समान असां ॾिसंदा आहियूं। असां केतिरा दफ़ा पाण खे कोसींदा आहियूं, केतिरा दफ़ा कुझु चवंदा आहियूं, केतिरा दफ़ा ॿुधणो पवंदो आहे। असांजो जीवन सदाई हेठि मथां ई तरफ़ हलंदो आहे। पर जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं ऐं अंदरि शुद्ध ऐं पवित्र थींदो आहे त पोइ जॾहिं असांजो अंदरि उन रहमत सां भरिबो आहे त पोइ काई चीज़ ख़राब बि कोन्हे। उन सचे साईं सम्झायो त संसार में कोई इंसान, कोई जीव उहो अगरि ख़राब हुजे हा त मालिक उनखे बणाए ई न। जॾहिं थर साईं ते ॾुकार पियो त पोइ उतां काफ़ी माण्हू लॾे करे अची सिंध जे मैदानी ऐं सरसब्ज़ इलाइक़नि में रहिया त कुझु माण्हू हिकु जॻह ते रहिया त साईं जो त गुज़रण थियो ऐं साईं उन्हनि खां पुछियो त तव्हां में हिकिड़ो मस्त फ़क़ीर कोई गोबिंद नाले आहे, जॾहिं त हू नवां आया साईं कॾहिं चयो बि न। हुन चयो, हा साईं, उहो त हिकिड़ो चरियो आहे, जीत पिया हूंदा त न सफ़ाई करे बिल्कुलु पागल, इन करे उनखे असां ॼण रसी सां ॿधी छॾंदा आहियूं, हरू भरू तंग कंदो आहे ऐं रोटी बि उछलाए करे ॾींदा आहियूं, तंहिंजे करे असां ॾाढा तंग आहियूं। तॾहिं साईं जन मुस्कुराईंदे उन्हनि खे चयो, जेकॾहिं भाई गोविंद अहिड़ो आहे त छा उन सां पाण सां वठी वञूं? चयो, साईं असांजी त जान छुटी, असां त पंहिंजा घर वारा सभु हुन खां तंग आहियूं, पर हाणे काॾे कयूं, इन करे उनखे खट जे पाए सां ॿधी छॾींदा आहियूं। तॾहिं साईं जन भाई गोविंद खे वठी करे आस्थान ते आया ऐं उनखे सनानु पाणी कराए साफ़ सुथरो करे पलम पटी करे विहारियो ऐं कुझु ॾींहंनि में उनखे जेका बि जिस्मानी तकलीफ़ हुई, चमड़ी जी बीमारी हुई, जीत पियल आहे, उहे सभु सचे साईं जी रहमत सां लहंदा ऐं कुझु ॾींहंनि में उन नाम, ध्यान, शेवा, सिमरन सां अहिड़ो जुड़ियो जो सदाई उन मालिक जी रहमत में सदाई लीन रहंदो। आए वे जी शेवा, चङो हलण, मुंहिंजो जीवन बणिजी वियो ऐं तव्हांजो अॻिते हली करे हू एतिरो उन सचे साईं जी रहमत सां पहुतो जो हिकु अंगूठे ते बीह करे 3 ॾींहं तपस्या करे ऐं जेको कुझु थियण वारो हुजे जंहिंखे सचे साईं जी रहमत सां पतो पवंदो ऐं तंहिंजे करे पोइ हू जेको चरियो पागल इंसान बीमारियुनि सां खट सां ॿधल हो, हिकु
अहिड़ो इंसान थियो उहे सभु शेवाऊं संभाले ऐं मुंहिंजे अंदर जी सोची नाम ध्यानु सचे साईं जी रहमत सां एतिरी घुरी जो कंहिंखे बि ॾिसी करे मूंखे पतो पवंदो अॻु थियण वारो छा आहे। तंहिंजे करे असां जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं त पोइ असांखे पतो पवंदो आहे अॻिते थियण वारो छा आहे। यानी जेको कर्म अॼु कयोसीं सुभाणे जो फल कीअं मिलंदो ऐं पोइ जेकॾहिं चङाई कंदासीं त पोइ जीवन बहकी उथंदो आहे ऐं पोइ अगरि अॻु में के दुख तकलीफ़ूं परेशानियूं कर्म फल के भोगना बि आहिनि त पोइ उहे असांजा कर्मनि जा ज़ख़म उन सचे साईं जे नाम ध्यानु सिमरन श्रद्धा भाव सां पूरा थी वेंदा ऐं पोइ सचे साईं जे रहमत सां असांजो जीवन अहिड़ो त शुद्ध थी पवंदो आहे जो अॻिते पतो पवंदो आहे त ग़लति जो नतीजो ग़लति थींदो आहे ऐं पोइ असां जॾहिं सचे साईं जी रहमत सां नाम ध्यानु शेवा सां जुड़ंदा आहियूं त पोइ जेका शेवा ऐं चङाई कंदा रहंदासीं त पोइ उनजो फल असांखे सदाई संसार में सुख शान ऐं मान मिलंदो आहे ऐं जेको नाम ध्यानु सिमरन कंदा आहियूं अॻिते उन सचे साईं जा द्वार खुली वेंदा आहिनि असांजो लोक ऐं परलोक ॿई महान बणंदा तंहिंजे करे पाण जेको उन सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पुराणनि सभिनी पापनि खे जन्म जन्म जे कष्टनि खे मिटाए करे उन अख जे आनंद उन रहमत खे पाइनि जिते संसार बि सुखियो थिए ऐं अॻिते बि जीवन सुहिलो थिए। तंहिंजे करे पाण सभिनी खे इहो जेको उन सचे साईं जी रहमत में अचण जो मौक़ो मिलियो आहे उनजो मक़सदु आहे असां पाण संवारियूं पाण बणायूं पंहिंजो पाण खे उहा मंज़िल रसायूं जंहिंसां संसार सुख हुजे ऐं अॻिते साहिब हुजे। सो पर उनजे लाइ असां सभु इंसान बहितर आहियूं। असां उन पत्थर वांगुरु आहियूं जेके ठोकर खाईंदो बि आहे ठोकर ॾींदो बि आहे। पत्थर जॾहिं पियो हुजे रस्ते ते लॻंदो ईअं आहे असां ठोकर खाधीसीं पर हक़ीक़त में ठोकर त उनखे बि लॻी। सो असां जीवन में ठोकर खाईंदा ऐं ॾींदा रहिया आहियूं पर सचे साईं जी दामन में आयासीं तूं तराशे करे अहिड़ो कंदो आहे जेका उहा ठोकर असांखे उन ठाकुर उन प्रभु सां मिलाए छॾींदी आहे। सो अॼु जे प्यार भरे मौक़े ते पर सभु गॾु थिया आहिनि उहो मौक़ो असां सभिनी खे दुखनि दर्दनि कष्टनि खां पाण खे कटाए करे उन मालिक सां मिलाइण जो मौक़ो आहे ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं असां उन सचे साईं जी रहमत सां उन जी राह में ईंदासीं यानी जीवन खे बहितर कंदासीं। अजाई सोच वीचार ग़लति कमु ग़लति कर्म उन्हनि खां पासीरो थी करे उन दुखनि खां आज़ाद थी करे असां सुखनि जी सेज तरफ़ वधंदासीं यानी उन साईं जो नाम ध्यानु ऐं शेवा असांजो जीवन बने। सो जे प्यार प्रेम ऐं श्रद्धा भाव सां पर सभु उन सचे साईं जी दामन में आया आहियूं त पोइ उहा दामन असांखे उन मालिक जी रहमत खे पाइण जे लाइ सॾे रही आहे ऐं असांजी रहमत खे पाए पंहिंजो जीवन संभाले। सो अॼु प्यार भरे मौक़े ते उन सचे सतगुरु ॾांहुं उन ईश्वर ॾांहुं इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उन सचे साईं जी सची राह असांजो जीवन हुजे ऐं उनजी रहमत भरियो हथ सदाई असांजे सिर ते रहे। सो अॼु प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि सॼी संगत खे पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं सचो सतराम
सचो सतराम, सचो